वालेकुम सलाम। अचो वे कमदार वड़ा बिस्मिल्लाह। कमदार खुश खैर मजे में जानो कुछ जो बोलो मला बुद्ध है ना कि तुम्हारे होटल में केर वो मुनाफिक को नहीं को चा हड़ताल आजा ना ना एडी गाल कोनी वे कमदार वड़ा बस ऐसा ना वे ही तरह सब पर ऐसा मानो सुभाना फैसलो तो चलो तो नंढा वड़ा सब भाई फैसले दे अचजो घबराए न कमदार सुभाणे पहुची वेंदासीं कमदार केर अचे या न अचे पर मास्टर सभिनी खां महलाए तो पहुचंदो। ऐसा ना इहा बि मास्तर खे लख शाबाश हुजनि कमदार मास्तर खे अचे तो फॾे में मज़ो जिथे फॾो उते मास्तर खे ज़रूर ॾिसंदे। यार ऐसा न असांजो मास्तर माण्हू अजा इल्ज़ाम असांजे मथां न हण अब हाणे आउं हलांव थो ऐं भली यादि कजो सुभाणे सुबुह साण पुॼी वञिजो ठीकु आहे भाउ कमदार हाणे इहा ॻाल्हि मास्तर जे कननि ते पहुची वई तूं वञी आराम सां घर में वेह सम्झ त सॼे ॻोठ में ख़बर पइजी वई। ऐसा सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे छा बग़ैर पैसे जे पढ़ो ॼाणाइणो अथई न त मास्तर सां ॻाल्हि करे छॾ। अॻिते वधि ईअं कबो कमदार तूं बि ये मज़ाक थो कयां यार मथां दिलि में करी ऐं वञा पिया पिटी पियो पिटिजा न मूंखे अब ऐसा न चवां हलाई थो ठीकु आहे ऐं यादि कजो भाउ ॿियो जेको बि यार दोस्त अचे त सभिनी खे ॿुधाए छॾिजो हा ठीकु आहे।